And that man in your picture, Dahani, he's the man of the moment for the Zalmis. न कंहिंजी पुठभराई, न काई घुर्बल ट्रेनिंग ऐं न ही कोई गॉडफादर। क्रिकेट सां बेपनाह जुनून खेसि मज़दूरीअ मां आलमी क्रिकेट जे मैदान ताईं पहुचाए छॾियो। इहे मिसाल कोई नया न आहिनि पाकिस्तान जी क्रिकेट टीम लाइ, पर कहाणी जो कुझु पहलू सम्झणु ज़रूरी आहे, तॾहिं ई सम्झ में ईंदो त इहो हिकु कारनामो छो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं आहियां यासिर सुमरो ऐं हीअ आहे प्रोग्राम पंहिंजी राय। कहाणी में ट्विस्ट इहो आहे जो 74 सालनि खां पाकिस्तान में सिंधी ॻाल्हाईंदड़ मां कंहिं हिकु खिलाड़ी वटि बि एतिरी सलाहियत न हुई जो पाकिस्तान जे पंजाबी या पश्तो ॻाल्हाईंदड़ सां मुक़ाबिलो करे ऐं प्लेइंग 11 में जॻह ठाहे सघे। पर नेठ लाड़काणे में हिकु ग़रीब ऐं पोरियत घराणे सां तालुक़ रखंदड़ शाहनवाज़ ॾहाणी वर्ल्ड कप T20 में शमूलियत करे इहो कारनामो अंजाम ॾिनो। नाज़रीन, ॾहाणी जो सफ़र लोकल क्रिकेट क्लब मां पाकिस्तान सुपर लीग, जंहिंमां हू मुल्तान सुल्तान तरफ़ां स्टैंडर्ड फास्ट बॉलर थी खेॾियो। ॾहाणी जी बॉलिंग स्पीड 145 किलोमीटर पर आवर खां वधीक। ॾहाणी जो एवरेज ॾिठो वञे त 18 T20 मैचिस में 17 रन्स जे एवरेज सां 29 विकेट्स वरितियूं। तारीफ़ सिर्फ़ मां न, पर शोएब अख्तर, जेको दुनिया जो तेज़ तरीन ऐं ख़तरनाक बॉलर सम्झो वञे थो, वो भी करे तो। वीडियो बनानी पड़ गई क्योंकि शाहनवाज दहानी ने इतना अच्छा एटीट्यूड दिखाया, इतनी अच्छी बॉलिंग की, इतना अच्छा बिहेवियर दिखाया फील्ड के ऊपर, देख के मजा आ गया। 5 रन दिए, 4 आउट किए, 4 आउट किए, 5 रन दिए, और एटीट्यूड बहुत मजे का था यार। और बड़े अरसे बाद कोई लड़का देखने को मिला जिसका एटीट्यूड अच्छा था, बाउंसर कर रहा था, तगड़े बाउंसर कर रहा था और खुश था, और उसने लाहौर कलंदर को निकाल बाहर किया। हिम्मत नहीं छोड़ रहा, और बेहतरीन सिंध का एक शहजादा हमारा निकला है। और बड़े अरसे बाद मुझे एक बड़ा फैसिनेटिंग फास्ट बॉलर देखने को मिला, और मुझे खुशी है इस चीज की कि इस किस्म के लड़के आ रहे हैं। पर नाज़रीन, T20 वर्ल्ड कप स्क्वाड में शामिल थियण खां पोइ ॾाढी ॿीहर हेडलाइंस में नुमायां थियो, जॾहिं क्रिकेट लेजेंड MS धोनी खे खेखारण ऐं वर्ल्ड क्लास स्पिनर राशिद खान सां मिलियो ऐं तस्वीर कढाई। नाज़रीन, असां उन्हनि माण्हुनि ते न ॻाल्हाईंदासीं जिन खे उहा ख़ुशी ऐं जज़्बात सम्झ में न अचनि जेके हिकु नंढे शहर सां तालुक़ रखंदड़, क्रिकेट सां जुनून रखंदड़ नौजवान जा हुजनि था, जॾहिं हू क्रिकेट लेजेंड्स जेके हुन टीवी खां अलावा नाहिनि ॾिठा उन्हनि जे बराबरि बीहे थो। हाणे प्लेइंग 11 में अचण जो इंतज़ारु आहे, पर भउ बि आहे त कुझु साल न लॻी वञनि। असां कंपैरिज़न नथा कयूं त हसन अली जी परफॉर्मेंस विकेट टेकर हुजण जी आड़ में केतिरी आहे। असां डिमांड बि नथा कयूं त शाहनवाज़ खे लाज़िम खेॾायो वञे, छो जो को इन ॻाल्हि खे तस्लीम न कंदो त विनिंग 11 में का छेड़छाड़ कई वञे। पर हींअर जॾहिं पाकिस्तान सेमीफाइनल में पहुची वियो आहे ऐं थी सघे थो त कुझु प्लेयर्स खे रेस्ट बि करायो वेंदो, त पोइ छो न क्रिकेट जी दुनिया में जेके मैरिट जे नाले ते 74 सालनि खां दरवाज़ा बंदि हुया उहे खोलिया वञनि ऐं वाकई मैरिट जो मुज़ाहरो करणु ॾिनो वञे। ऐं नाज़रीन, आख़िर में शाहनवाज़ ॾहाणी जो वर्ल्ड कप स्क्वाड में शामिल थियणु उन्हनि सभिनी सिंधी नौजवान जी कामयाबी आहे जेके क्रिकेट सां जुनून रखनि था, छो जो अगरि लाड़काणे जो शाहनवाज़ ॾहाणी वञी सघे थो त दादू, उमरकोट ऐं घोटकी जो कोई बि नौजवान वञी सघे थो।